अदी क्षमा खां मदद वठां, पर अदी त मुंहिंजी दुश्मन आहे। मां हुननि खे कीअं सम्झायां त मां शादीशुदा आहियां, मां नादर जी ज़ाल आहियां ऐं निकाह जे मथां निकाह नाहे थींदो। या अल्लाह, मुंहिंजी मदद कर। मां कंहिंखां मदद घुरां? मां छा कयां? ऐं ख़ुदा मुंहिंजी मदद कर। अदी छा है? अदी अदी मुंहिंजी हिकिड़ी मिंथ मञींदी? हा हा, छो न मञींदसि मां तुंहिंजी हिकिड़ी मिंथ। हूअं बि तूं 2-3 ॾींहंनि जी महिमान आहीं असांजे घर में, ज़रूर मञींदसि मां तुंहिंजी मिंथ। ॿुधाए कहिड़ी मिंथ आहे तुंहिंजी? अदी मूंखे बचाए। छो? तोखे भला छो बचायां? तुंहिंजे पोयां के धाड़ेले लॻाइनि छा? मां शादी करण नथी चाहियां अदी। छा? असां त तुंहिंजी शादी कराए रहंदासीं। इहो नामुमकिन आहे, इहो कहर आहे अदी, इहो थी नथो सघे। अदी ख़ुदा खे मञो, मुंहिंजे हाल ते कुझु रहम कयो। मां तव्हांखे कीअं सम्झायां? मां इहा शादी नथी करे सघां अदी। ऐं हिन वारिस सां त बिल्कुलु बि न। अदी, मुंहिंजी खताउनि खे न ॾिस तूं मुंहिंजी भेण आहीं। भेण जी ॻाल्हि सम्झंदियूं आहिनि। मुंहिंजी ॻाल्हि सम्झ अदी। भेण मूंखे बचाए, मां शादी इहा नथी करे सघां। तुंहिंजे लाइ भला को आसमान मां मलाइक लही ईंदो या को यमन जो शहजादो ईंदो? चुपचाप करे शादी करे रवानी थी वञ, न त अदा परूअ खां अहिड़ो सटको ॼाणाईंदी साईं, सॼी ज़िंदगी यादि कंदीअ। मां कीअं ॿुधायां तोखे? मां तोखे कीअं सम्झायां? छा कयां? अदी मुंहिंजी ॻाल्हि सम्झण जी कोशिश कर। तूं मूंखे कुझु बि न ॿुधाए, तुंहिंजी वॾी महिरबानी। तोखे ॿुधाईंदो अदा परू अचे त चवांसि थी तुंहिंजे लाइ साकण ऐं तालो वठी अचे। करी न वरी हिन दफ़े बि को खुलम ऐं ड्रामो। अदी क्षमा, मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। मुंहिंजी कोई ॻाल्हि छो नथो ॿुधे? मां कंहिंखे ॿुधायां? मां कीअं सम्झायां? अल्लाह साईं मुंहिंजी मदद कर। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।